ब्रेकिंग न्यूज़ है। सखर मां माइटन के दावत जो सॾु ॾियण लाइ वियल औरत धी समेत मुबैना अगवा थी आहे। कायनात शेख ऐं संदसि मासूम न्याणी फरहाना मुबैना तौरु लखी गुलाम शाह मां अगवा थी वयूं। कायनात शेख पुट जे तौहर जी दावत ॾियण माइटनि वटि वई हुई। मुड़ुस अब्दुल जब्बार शेख जो इहो चवणु आहे कायनात ऐं न्याणी फरहाना खे साले पटवासी आसिफ आशिक ऐं ॿियनि अगवा कयो आहे। अब्दुल जब्बार शेख इहो इल्ज़ाम हयो आहे लखी गुलाम शाह पुलिस 4 ॾींहं गुज़रण बावजूद घरवारी ऐं न्याणीअ खे बाज़ियाब नाहे करायो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सखर मां जिथे माइटनि खे दावत जो सॾु ॾियण लाइ वियल औरत धी समेत अगवा थी वई आहे। कायनात शेख ऐं संदसि मासूम न्याणी फरहाना मुबैना तौरु लखी गुलाम शाह मां अगवा थी वयूं आहिनि। कायनात शेख पुट जे तौहर जी दावत ॾियण माइटनि वटि वई हुई। मुड़ुस अब्दुल जब्बार शेख जी चवणु आहे कायनात ऐं न्याणी फरहाना खे साले पटवासी आसिफ आशिक ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि। अब्दुल जब्बार शेख इहो इल्ज़ाम हयो आहे लखी गुलाम शाह पुलिस 4 ॾींहं गुज़रण बावजूद घरवारी ऐं न्याणीअ खे बाज़ियाब नाहे करायो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सखर में माइटनि खे दावत जो सॾु ॾियण जे लाइ वियल औरत धी समेत मुबैना अगवा थी आहे। कायनात शेख ऐं संदसि मासूम न्याणी फरहाना मुबैना तौरु लखी गुलाम शाह मां अगवा थी वयूं आहिनि। कायनात शेख पुट जे तौहर जी दावत ॾियण लाइ माइटनि वटि वई हुई।